मोज़िज़ नाज़रीन निगरानी अस्सलाम वालेकुम। अॼु असां न्यू टॉपिक ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त न्यू ड्रामा 80 मत खसी जे बारे में ॿुधाइण वारा आहियूं तव्हांखे। त हुन ड्रामे जो तव्हांखे पहिरियों ॿुधायो पर तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो टेलर बि जारी थी चुको आहे ऐं हिन ड्रामे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त KTN ते हीउ ड्रामो ऑन एयर कयो वेंदो। 80 मत खसी ड्रामो तमामु बहितरीनु ड्रामो आहे। KTN ते पहिरियों जेको लॾो पाॾे ते ड्रामो हलियो उन खां बाद में कोई बि मश्करनि वारो ड्रामो न आयो। उन खां बाद में हीउ ड्रामो आहे 80 मत खसी। इहो तव्हां यूट्यूब ते वञी सर्च कंदव त तव्हांखे KTN ते अची वेंदो। तमामु बहितरीनु ड्रामो आहे मश्करी वारो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तमामु मज़ा करेक्टर ॾिना विया आहिनि। तव्हां ॾिसंदव त इंजॉय कंदव। तमामु बहितरीनु ड्रामो आहे। KTN चैनल ते लॉन्च कयो वेंदो हिन ड्रामे खे तमामु जल्द खां जल्द। हिन ड्रामे जा 2 टेलर अची चुका आहिनि KTN चैनल ते। तव्हां वञी ॾिसो, उहो ज़रूरु तव्हांखे पसंदि ईंदो। अॼु जो वीडियो कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आजे त लाइक कंदा ऐं कमेंट कंदा। उन सां गॾोगॾु सब्सक्राइब करे घंटी जे बटन खे क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा हर वीडियो अचण वारी ॾिसण जे लाइ।